अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। गंडाब जे इलाइक़े लाथीकोट बुरफत मोहल्ला में पीरान पीर दस्तगीर जी 11हीं तक़रीब थी गुज़री। औलिया कामिल जी नस्बत वॾो करम आहे। इहा नस्बत असांखे हासिलु आहे। गौसे आज़म दस्तगीर समूरी हयाती दीन तोड़े ख़ल्क़ जे ख़िदमत में गुज़ारी। हज़रत क़िबला दिलबर साईं मदनी जन बयान करे रहिया आहिनि, अचो त दीन जे रोशनी मां पंहिंजे दिल खे मुनवर करियूं। सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंड तो खां वठे ख़ल्क़ सारी। एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी, एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी। कर असां ते नज़र का नूरानी। गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी, गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी। कर साते नजर का बेड़ो बुढ़ड़ीअ जो जान बतो तारियो, मुर्दो चेरो करे तो तारो। बेड़ो बुढ़ड़ीअ जो जान बतो तारियो, मुर्दो चेरो करे तो तारो। तुझी जारी करामत ऐं कहानी, तुझी जारी करामत ऐं कहानी। कर साते नजर का नूरा। असां दर्जा आयूं कंदा आल नबी सां प्यारा। हो जंहिंजो पंजन पाक सां प्यार जेको मञंदो चार यार तंहिंजे कलमे जो एतबार नया फरमायो मदीने वाले साईं फरमायो त सच ॻाल्हायो, सच में दिल खे राहत ऐं कूड़ में खुटको कूड़ ॻाल्हाईंदो न, दिल में खुटको, दिल में आंध मांध, बेकरारी, बेचैनी, पर सच में दिल के करार हुआ। सच में दिल मुतमईन हुंदिया। मौला अली तो फरमाए तो के लजपाल नबी फरमायो, अली कूड़ में दिल जो खुटको हुआ, सच में दिल जो करार हुआ। ए अली मुरीदन के महबत वारन के सच से खार जाए, सच जी तालीम।